बगलनि में पघर ऐं बदबू छो थींदी आहे? बदबू ऐं पघर खे ख़तमु करण जो इलाजु छा आहे? घरेलू ऐं मेडिकल नुस्ख़ा कहिड़ा इस्तेमालु करणु घुरिजनि? दोस्तो, सभ खां पहिरियां असां इन ॻाल्हि ते ईंदासीं त बगलनि में पघर ऐं बदबू छो थींदी आहे। पघर पाण में बदबूदार हूंदो आहे, पर जॾहिं उहो चमड़ीअ ते मौजूदु बैक्टीरिया सां मिले थो त अञा वधीक बदबू थिए थी। नंबर ॿियो सबबु आहे वधीक पघर अचणु। कुझु माण्हुनि में बगलनि जे पघर वारा ग्लैंड यानी गदूद वधीक सरगरम हूंदा आहिनि, जंहिंजे करे पघर वधीक थींदो आहे। नंबर टियों आहे हार्मोनल तब्दीलियूं, यानी नौजवानी, ज़हनी दबाव, थकावट या हार्मोन्स जी ख़राबीअ सां बि पघर वधी सघे थो। पघर वधंदो त बदबू बि वधंदी। चौथों नंबर आहे गैर मुनासिब सफ़ाई। रोज़ानो न वेझणु या बगलनि खे सही नमूने साफ़ न रखण जे करे बि धप थींदी आहे। नंबर 5 आहे खाधो। ॻाढ़ो मसालेदार खाधो, बसर, थूम या घणो गोश्त बि जिस्म में बदबू वधाए थो। नंबर 6 आहे कपिड़ा। सेनेटिक यानी नैलून वग़ैरह कपिड़ा पघर खे जज़ब नथा कनि, जंहिंजे करे बि बदबू थिए थी। पघर ऐं बदबू ख़तमु करण लाइ छा करणु घुरिजे? दोस्तो, रोज़ानो वेझणु घुरिजे। ख़ासि तौर ते बगलनि खे साबुण सां चङी तरह साफ़ु करणु घुरिजे। वेझण खां पोइ बगलनि खे मुकमिल ख़ुश्क करणु घुरिजे। एंटीपर्सपिरेंट इस्तेमालु करणु घुरिजे। हीअ लोशन आहे जेको इस्तेमालु करणु घुरिजे। राति जो लॻाइणु वधीक असराइतो हूंदो आहे। बगलनि जा वार कटणु घुरिजनि त जीअं उते बैक्टीरिया वधीक न वधनि। लीमे जो रस हफ़्ते में 2 या 3 दफ़ा बगलनि खे लॻाइणु घुरिजे। बेकिंग सोडा थोरो पाणीअ में मिलाए लॻाइणु घुरिजे। ऐं एप्पल साइडर विनेगर बैक्टीरिया खे मारे थो, उहो बि लॻाइणु घुरिजे। कपिड़नि जो ख़्यालु, यानी कप काटन जा कपिड़ा पायो, रोज़ानो साफ़ कपिड़ा पायो, मसालेदार खाधो घटि इस्तेमालु कयो, पाणी वधीक पीओ, भाॼियूं ऐं मेवा वधायो। पर जेकॾहिं तमामु घणो पघर अचे, बदबूअ सां गॾु ख़तमु न थिए, बगलनि में ख़ारिश, फट या सूर हुजे त कैप्सूल इवियान ऐं सीकोन टेबलेट बि फ़ाइदेमंद आहिनि। इन सूरत हाल में जेकॾहिं घणी बदबू रहे थी त इहे टेबलेट बि इस्तेमालु करे सघजनि था। दोस्तो, तव्हांखे वीडियोज़ कीअं था लॻनि? दोस्तो, तव्हांखे असांजा वीडियोज़ कीअं था लॻनि? कमेंट में पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कंदा, वीडियो खे शेयर कंदा। इंशाअल्लाह तमामु जल्द असां ॿियनि मुख़्तलिफ़ उनवाननि ते ऐं इंतिहाई इंफॉर्मेटिव वीडियोज़ तव्हांजे लाइ खणी इन ई प्लेटफॉर्म ते यानी यूट्यूब ते ऐं फेसबुक ते हाज़िर थींदासीं। तव्हांजे लाइ खणी इन ई प्लेटफॉर्म ते यानी यूट्यूब ते ऐं फेसबुक ते हाज़िर थींदासीं। तव्हांजे लाइ खणी इन ई प्लेटफॉर्म ते यानी यूट्यूब ते ऐं फेसबुक ते हाज़िर थींदासीं।